मलिर जे सुमारकंडाणी ॻोठ जे रवासन रफ़ी ख़ासकरी शकील अहमद ज़हूर अहमद ऐं ॿियनि बासर लैंड माफ़िया पारां कब्रिस्तान ऐं ॿियनि फिलाई कमनि लाइ मुख़्तस कयल ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणनि साफ़ नाडो दाहींदे चयो त बासर लैंड माफ़िया जे माण्हुनि पुलिस सां मिली भगत करे कब्रिस्तान जी ज़मीन ऐं फिलाई प्लाटनि ते कब्ज़ो करे चौ दीवार ॾे छॾी आहे ऐं ॻोठ तरफ़ ईंदड़ रस्तो पिणु बंदि करे छॾियो आहे। हुन चयो त ॻोठ जो क़दीम कब्रिस्तान भरिजी वियो आहे, लाश दफ़नाइण लाइ ॿी का जाइ नाहे। कब्रिस्तान सां लॻोलॻ सरकारी ज़मीन जेका कब्रिस्तान लाइ रखी वई आहे उन ते बासर माण्हुनि कूड़ा काग़ज़ ठाराए प्लाटिंग करे विकिरो करणु शुरू कई आहे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध ऐं SSP मलिर खे अपील कई त लैंड माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे साणनि इंसाफ़ कयो वञे। वारे शहर जे लतीफ़ कॉलोनी में 2.5 वरनि जे नीगर खे पोलियो जो शक ज़ाहिर कयो आहे। वारसनि पारां वारो जो मुतालबो कयो वियो। लतीफ़ कॉलोनी जे रहिवासी 2.5 सालनि जे अब्दुर्रहमान पुट मुनीर अहमद मंघियाणी चांडे खे पोलियो हुअण जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। नीगर जे वालिद मुनीर अहमद चांडे साफ़नि खे ॿुधायो त पुट जे कुझु ॾींहं खां ओचितो तबियत ख़राब थी, जेके ख़ानगी अस्पताल में डॉक्टरनि खे ॾेखारियो, जिन नीगर खे पोलियो हुअण जो शक ज़ाहिर कयो। हुन सिहत खाते समेत आला अख़्तियारनि खां घुर कई त पुट जी बीमारी जो पतो लॻाए वधीक नुक़सान खां बचायो वञे। गदाब में 3 ॾींहं अॻु मेमण ॻोठ थाणे जे हद दुंबा ॻोठ में जवाबदारनि खां छुरियूं हणी क़तल कयल नौजवान पुरहित ज़ोएब पालारी जे वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वारसनि ऐं ॻोठाणनि पारां दुंबा ॻोठ वटि सुपर हाईवे ते मक़तूल ज़ोएब पालारी जे वालिद दोस्त अली पालारी, सियासी समाज अॻवान रियाज़ पालारी, ग़ुलाम रसूल पालारी जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतिजाज कंदड़नि चयो त रज़न कातिलनि वॾो ज़ुल्म कयो आहे। संदनि 22 वरनि जे नौजवान खे बेगुनाह छुरियूं हणी क़तल कयो वियो। संदनि चवणो हो त कातिलनि खे मेमण ॻोठ थाणे जी पुलिस बचाइण चाहे थी। हुन चयो त असांजे नौजवान जो खून पुलिस लोड़ण चाहे थी। पुलिस गिरफ़्तार जवाबदारनि खां पुछागछ करण बदिरां महिमान वांगुरु विहारे वेठी आहे। संदनि चवणो त पुलिस क़त्ल जी साज़िश कंदड़ माण्हुनि खे वाखो करण लाइ जांच न कई त SSP ऑफिस आॾो धरणो हणंदासीं। हुन मुतालबो कयो त कातिल जवाबदारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk